नाज़िन खैरपुर कोट डिजी भरसा गोठ मिठड़ी में पोरहत अली खान रिड मथा हमलो कंदड़ जवाबदार पुलिस की नाअहली सबब गिरफ्तार न थी सघिया आहिनि। ॾिसूं था हरीश कुमार जी रिपोर्ट। जी बिल्कुल, इंतजामी हवाले से बर वक्त नोटिस न थियण जे करे राजूणी झेड़ा जन्म वठन था पिया। अड़ो ही एकड़ो झेड़ो तालके कोडजी जे गोठ मिठड़ी में पेश आयो है। रिड बिरादरी के जवाबदारन पारा संदसी बिरादरी के नौजवान अली खान रिड के बेदर्दी से शदीद जख्मी करे फरार थिया। अचो तो जख्मी नौजवान का हाल वाल वठूं तो उनजो छा चवण है। 10 मन का मां एहतिजाज कंदो तो अचां, अॼु ॾींहं ते मुंहिंजी कंहिं बि न ॿुधी। नेठि उन्हनि ज़ालिमनि मूं मस्कीन गरीब के घर जे साम्हूं धक हणी हलिया विया, जिन में साहिब अली रिड, वज़ीर अली रिड, अमीर अली रिड, इनायत अली रिड ऐं फरीद अली रिड। इन्हनि मूंखे मरणी हालत करे ते मारे हले विया। मुंहिंजा मासूम बच्चा आहिनि। मूं ते कोई बि वसर इज़ारो कई आहे त मूं सां कार कंदा आहियूं, उन्हनि खे कैफ़े किरदार पुॼनि। मुंहिंजी अपील हर इदारे खे आहे ऐं मूं ते इन ज़ालिमनि ॾाढो ज़ुल्म कयो आहे। घणे वक़्त खां हली रहियो आहे, मूं त ज़ुल्म कनि था। असां पुलिस हिन ते कोई एक्शन नथी खणे। बसि पहिरियां इहो खयो हुई जे उन्हनि जो माल ढकियो हुई, माल खे पैसा वठी छॾे ॾिनई। अञा ताईं असांजी काई दाद फरियाद कान थी आहे। जी बिल्कुल, अवां जख्मी नौजवान जा व्यूज़ ॿुधा। उनजो चवण हुयो त मां 8 महीननि खां एहतिजाज कंदो पियो अचां ऐं जवाबदारनि जा नाला बर वक्त ॿुधाईंदो पियो अचां, पर ॻोठ जे चङनि मुड़सनि ऐं पुलिस जे अमलदारनि मुंहिंजो को बि तदारक न कयो। मोहम्मद अली मल्ला सां गॾु हरीश कुमार, मेहरान टीवी न्यूज़।